अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त तकरार जो नई अपडेट अची चुकी आहे। तकरार जी रिकॉर्डिंग पूरी थी चुकी आहे। अॼु उनजो हिकु वीडियो क्लिप ज़ाहिर थी चुको आहे, आख़िरी क़िस्त जो, जेको तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं तकरार तमामु जल्द खां जल्द ख़तमु कयो वेंदो। ऐं सिंध टीवी जे लाइ हिकु ॿियो नओं ड्रामो जेको रिकॉर्डिंग हले पई उहो ऑनर थींदो ऐं तकरार तमामु जल्द बंदि कयो वेंदो। हिन प्रूफ सां गॾु तव्हांखे ॾेखारींदासीं त तकरार में नवाब ख़ान मरे थो सिजावर ख़ान ऐं मूसा जे हथां प्रूफ सां गॾु। हीअ ॾिसी सघो था तव्हां, जेका तकरार जी शूटिंग आहे इहो हले पई थी। नवाब ख़ान ज़ख़्मी थी ज़मीन ते किरे थो ऐं मूसा सिजावर ख़ान उनखे मारनि था। वधीक अपडेट लाइ ऐं सिंधी ड्रामनि फिल्मनि जे अपडेट लाइ, नयनि ड्रामनि जे अपडेट लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। प्लीज़ वधि खां वधि लाइक, कमेंट ऐं शेयर कयो। ख़ुदा हाफ़िज़। वरी के नए ड्रामे जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तकरार जे नई अपडेट सां गॾु तव्हांजे साम्हूं ईंदासीं। अल्लाह हाफ़िज़।